कुरान मजीद में रब्बुल आलमीन हिक मकाम ते फरमायो वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत ऐदीकुम वयअफु अन कसीर। फरमाए त जेके बि मुसीबतूं तव्हां ते अचनि थियूं, जेके परेशानियूं तव्हां ते अचनि थियूं, मसाइल अचनि था, इहे सभु तव्हांजे हथनि जी कमाई आहे। वयाफ़ु अन कसीर, पर यादि रखिजो अल्लाह साईं कई कमूं कोताहियूं ग़लतियूं ख़ताऊं माफ़ करे छॾे थो। कई गुनाह अल्लाह साईं माफ़ करे सघे थो। जेकॾहिं अल्लाह साईं उन्हनि गुनाहनि खे माफ़ न करे त पोइ तव्हां सभु हलाक थी वञो। इहे त चंद ख़ताऊं चंद गुनाह आहिनि जंहिंजे करे अल्लाह साईं थोरी पकड़ गिरफ़्त करे थो, जंहिंमें इंसानु परेशान थियो वञे ऐं इंसानु शिकवा करे रब्बुल आलमीन खे परेशान थियो वञे, बेयारो मददगार थियो वञे, जेॾी महिल अल्लाह साईं जी थोरी पकड़ थी अचे। अवला यरौन अन युफ्तनून फी कुल्लि आमिन मर्रतन औ मर्रतैनि सुम्म ला यतूबून वला हुम यद्दक्करून। रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हम्द व सना दुरूद व सलाम का बाद मुअज़्ज़ज़ साथियों, मौजूदा हालात जंहिंमें हर तरफ परेशानी मुश्किलात मसाइल पूरे पाकिस्तान में सैलाब जे करे अवाम परेशान, इन हालात के हवाले से कुछ गुफ्तगू कंदासीं। कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन जेके इंसानन के नसीहतूं कयूं, जेके अल्लाह जा फ़रामीन आहिनि, उन्हनि में मींहं जे हवाले सां, बारिश के हवाले सां इहा ॻाल्हि मिले थी त इहा बारिश अल्लाह ताला जी नेमत बि आहे। इहा ई बारिश अल्लाह जो अज़ाब बि आहे। इहा ई बारिश इंसानियत जे लाइ आज़माइश बि आहे। सूरत बकरा के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए इंसानो, उन रब जी इबादत कयो जंहिं रब तव्हांखे पैदा कयो आहे ऐं तव्हां खां पहिरीं जेके मखलूक़ात हुयूं, जेके इंसान हुआ, उन्हनि खे बि अल्लाह से पैदा कयो। पोइ अॻी आयत में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो उहो ई रब आहे जे आसमान जे तरफ़ां तव्हांजे लाइ बारिश वसाई, मींहुं वसायो। फ़अख़रज बिही मिन समराति रिज़्क़न लकुम, उन बारिश उन मींहं जे ज़रिए तव्हांजे लाइ समरात, फल फ्रूट ऐं ज़मीन मां अल्लाह साईं उहे शयूं पैदा कयूं जेके तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। पोइ उन रब सां कंहिंखे शरीक न कयो ऐं उन ई रब जी इबादत कयो। हाणे बारिश के अल्लाह जी नेमत, अल्लाह जी रहमत करार ॾिनो वियो।
तो यो सबब है तवाजे लाए ज़मीन मां खोराक पैदा करण जो सबब बारिश है। सूरत तौबा के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त अवला यरौन अन युफ्तनून फ़ी कुल्ली आमिन मर्रतन औ मर्रतैन सुम्मा ला यतूबून वला हुम यज़क्करून। छा ही नथा ॾिसन त हिक ही साल में एक दफ़ो या ॿ दफ़ो अल्लाह से इन्हनि खे आज़माइश में मुब्तला तो करे, अज़ाब जी सूरत अल्लाह से पैदा तो करे। सुम्मा ला यतूबून वला हुम यज़क्करून। उन खां बावजूद न अल्लाह साईं खां तौबा घुरनि था न ही नसीहत हासिल कनि था। इते अल्लाह साईं बारिश के आज़माइश करार ॾिनो, इते सैलाब के बोड के जेका भी इंसान ते परेशानी अचे उनके अल्लाह साईं आज़माइश करार ॾिनो, फितनो करार ॾिनई, अज़ाब करार ॾिनई। सब खां पहिरीं मुख़्तसर इहो बयान कयूं त ही जेके बारिशूं सैलाब वारी सूरत हाल, हर तरफ़ इंसान परेशान, जानवर परेशान, जानवरनि जो अमवात, इंसान हलाक थी विया, अमलाक हलाक थी वियूं, कई ज़मीनूं तबाह थी वियूं, कारोबार तबाह थी विया। इन सैलाब जो सबब छा है? इन एडी वडी आज़माइश जो सबब छा है? इन आज़माइश जो चंद वजूहात आहिनि। जेकॾहिं बयान कयो वञे त कई अहिड़ा गुनाह आहिनि, कई अहिड़ियूं ख़ताऊं आहिनि, कई अहिड़ियूं ग़लतियूं आहिनि, कई अहिड़ियूं कमियूं कोताहियूं आहिनि जंहिंजे करे अल्लाह से नाराज़ थिए थो ऐं आज़माए थो, नंढो अज़ाब ॾेई करे आज़माए थो त ही वापसी पंहिंजे रब ॾांहुं निवृत कनि, पंहिंजे रब ॾांहुं वापसी अचनि, दीन ॾांहुं वापसी अचनि, पंहिंजे रब खे राज़ी कनि। क़ुरान मजीद में रब्बुल आलमीन हिकु मक़ाम ते फरमायो वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत अयदीकुम वयअफ़ु अन कसीर। फरमाई त जेके बि मुसीबतूं तव्हां ते अचनि थियूं, जेके परेशानियूं तव्हां ते अचनि थियूं, मसाइल अचनि था, इहे सभु तव्हांजे हथनि जी कमाई आहे। वयअफ़ु अन कसीर, पर यादि रखिजो अल्लाह साईं कई कमूं कोताहियूं, ग़लतियूं, ख़ताऊं माफ़ करे छॾे थो। कई गुनाह अल्लाह साईं माफ़ करे सघे थो। जेकॾहिं अल्लाह साईं उन्हनि गुनाहनि खे माफ़ न करे त पोइ तव्हां सभु हलाक थी वञो। ये तो चंद ख़ताऊं, चंद गुनाह आहिनि जंहिंजे करे अल्लाह साईं थोड़ी पकड़ गिरफ़्त करे थो, जंहिंमें इंसान परेशान थियो वञे ऐं इंसान शिकवा करे रब्बुल आलमीन के परेशान थियो वञे, बेयारो मददगार थियो वञे, जेॾी महिल अल्लाह साईं जी थोड़ी पकड़ थी अचे। पर अल्लाह साईं फरमायो कई अहिड़ियूं तव्हांजूं ख़ताऊं आहिनि जेके असां माफ़ करे छॾियूं। हिकु ॿिए मक़ाम ते फरमाई ज़हर अल फ़साद फ़िल बर्रि वल बहरि बिमा कसबत अयदीन नास। ज़मीन में, खुश्की में, तरी में, समुंड में जेको बि फ़साद पैदा थिए थो, अज़ाब था अचनि, इहे सभु तव्हांजे हथनि जूं कमायूं आहिनि। वयअफ़ु अन कसीर, तॾहिं बि अल्लाह साईं कई माफ़ करे छॾे, जंहिंजे करे घणो अल्लाह साईं तव्हांखे बचाए छॾे। इहे अल्लाह साईं जो आज़माइशूं आहिनि, इहे अल्लाह साईं जा अज़ाब आहिनि जेके अल्लाह साईं मोकिले थो त पंहिंजे ॿारनि खे वापसी सिधी राह ते घुराइण जे लाइ, उन्हनि खे वापसी सिराते मुस्तक़ीम ॾेखारण जे लाइ, पंहिंजे पाण ॾांहुं निवृत करण जे लाइ अल्लाह साईं मुख़्तसर नंढा अज़ाब मोकिले थो, जंहिंजे करे इंसान खे सोचणु घुरिजे त ही अज़ाब आहिनि अल्लाह साईं जा। ही सैलाब जी सूरत में, बारिश जी सूरत में, बुख जी सूरत में, उन जी सूरत में एतिरे क़दुरु पूरे मुल्क ते आज़माइश आहे, पर अॼु बि को सबक़ हासिल करण जे लाइ तयारु न आहे। वॾे में वॾो अल्लाह जे अज़ाब जो सबबु शिरक आहे। शिरक करणु अल्लाह जी ज़ात सां। पहिरीं जेका सूरत बकरा जी आयत पढ़ी उन में अल्लाह से फरमायो त ही जेके बारिशूं, ही अल्लाह जूं नेमतूं, अल्लाह जूं रहमतूं, ही अल्लाह साईं तव्हांखे सभु कुझु अता करे थो, उन सां शरीक न कयो, उन सां शिरक न कयो।
याद रखो कौम नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ते अज़ाब आयो, वो अज़ाब सैलाब जी सूरत में हो। ऐं कौम नूह जो कम कहिड़ो हो, उन्हनि सभिनी अल्लाह सां शिरक कयो। सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम कई सदियूं उन कौम वारनि खे दावत ॾिनी, इस्लाम जी तौहीद जी दावत ॾिनो, अल्लाह जी इबादत ॾांहुं सॼियूं पुकारियूं, पर कौम वारा न मञिया। मूर्तियूं ठाहे, पंहिंजे बुज़ुर्गनि जूं तस्वीरूं ठाहे